नाज़िन, सिंधु दरिया में कोटड़ी बैराज वट पानी में मुसलसल इजाफ़ो थी रहियो आहे। पानी जो मथां वेकिरो 4 लख खां वधी वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे इरफान बुरफत। जी इरफान, छा तफ़सील आहिनि? जी, सिंधु दरिया में जेको आहे सखर ऐं गुडू बैराज खां पोइ पाणी जी लाश खां पोइ हींअर जेको आहे कोटड़ी बैराज तरफ़ जेको आहे पाणीअ में मुसलसल वाध अची वई आहे ऐं दरियाई वेकिरा जेके आहिनि उहो वधी विया आहिनि। जॾहिं त कोटड़ी बैराज इंतज़ामिया जे अंगरनि मूजिबि अॼु कोटड़ी दरिया वटि पाणी जो मथां वेकिरो 4,70,214 आहे ऐं कोटड़ी हेठां वेकिरो 3,80,159 ते रिकॉर्ड कयो वियो आहे। जॾहिं त सिंधु दरिया में मुसलसल पाणीअ जे चाढ़ खां पोइ टेवण तालुके जा केतिरा ई जेके हेठियां इलाइक़ा आहिनि, जेके ॻोठ आहिनि, उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां उहो पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त मांझनि तालुके जा काफ़ी ॻोठ पाणी हेठि रहिया आहिनि। जॾहिं त सिंधु दरिया जे डाउन स्ट्रीम तरफ़ जेको वञे थो रस्तो, पाणी जेको आहे उहो कासिमाबाद, शेरिख नंगर ऐं उन सां गॾु लतीफ़ाबाद जा जेके हेठियां इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेकी कचियूं आबादियूं आहिनि उन में पाणीअ खे लपेट में आणे छॾियो आहे। जॾहिं त कोटड़ी तालुके जे कारे खए पासे जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उहे बि ॿुॾी विया आहिनि, जंहिंजे करे केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे ॻोठाणा हुन में मुतासिर थिया आहिनि। ॻोठाणा जेके आहिनि पंहिंजे मथां पाण त जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लॾ पलाण करे ऐं मथां इलाइक़नि तरफ़ विया आहिनि। जॾहिं त उन उते बीठल हज़ारे एकड़ जेको फसल उहो पाणीअ हेठि अची वियो आहे ऐं उन सां गॾु गॾु केतिरा ई जेको चौपायो माल उन्हनि सां गॾु गॾु मुतासिर थियो आहे, जेको जाबुली इलाइक़नि तरफ़ वियो आहे। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां जेको आहे जामशोरे में सिंधु दरिया जो जेको डाउन स्ट्रीम आहे उन तरफ़ जेको आहे कोटड़ी बैराज इंतज़ामिया तरफ़ां ड्यूटियुनि में जेको आहे आबकारी खाते जे मुलाज़िमनि में जेको आहे उहा सख़्ती कई आहे, बंधन जी निगरानी उहे करे रहिया आहिनि ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए जे लाइ हुते उन्हनि खे अलर्ट कयो आहे। जॾहिं त काफ़ी माण्हुनि जी शिकायतूं अची आहिनि त जेको ज़िले इंतज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कैंपियूं क़ाइमु कयूं आहिनि, उन्हनि में खाध खुराक जो सहूलियतूं न आहिनि ऐं तिबी सहूलियतूं न आहिनि। जॾहिं त हींअर जेको आहे ताज़ो मलेरिया, डेंगू बुखार थी रहियो आहे, तंहिंजे करे केतिरा ई माण्हू उन्हनि बुखारनि में मुब्तला थी विया आहिनि ऐं उते जेको आहे जेके तिबी जेके आहिनि टीमूं न पहुची सघियूं आहिनि, डॉक्टरनि जी टीमूं न पुॼी सघियूं आहिनि ऐं दवाऊं हणल आहिनि। जॾहिं त उन सां गॾु गॾु ॿुधाईंदो आहे त चौपाए माल में बीमारियूं वबाई बीमारियूं आहिनि, जेके हुते काफ़ी जेके मालवंद माण्हू आहिनि उन्हनि जी बि शिकायतूं आहिनि त चौपाए माल में बि जेको आहे उहे बीमारियूं आहिनि, उते जेको आहे जानवरनि जा डॉक्टर न पहुची सघिया आहिनि। जी इरफान, तव्हांजी महिरबानी।